कराची समेत सिंध जे ॿियनि इलाक़नि में तूफ़ान ऐं मींहुं। कराची जे इलाक़े मली, गोरंगी, गुलशन इक़बाल, शाह फैसल, मॉडल कॉलोनी, शाहराह फैसल, गुलिस्तान जोहर ऐं ॿियनि इलाक़नि में तेज़ हवा सां मींहुं। बदीन ऐं ॿियनि इलाक़नि में मींहुं सबबि बोड मुतासिरनि जा तंबू उखड़ी विया। मौसमियात खाते जो चवणु आहे त हवा जो तमामु घटि दबाव हिन वक़्तु भारत जो उभरंदे इलाइक़े में मौजूदु आहे। कराची समेत ॿियनि शहरनि थरपारकर, उमरकोट ऐं मीरपुर ख़ास में अॼु ऐं सुभाणे मींहुं वसण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि इस्लामाबाद, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बि मींहुं जो इम्कान आहे। सिंध अंदरि रोड सबबि जारी दादूअ भरिसां पीर शाख खे घारे बाद इंतज़ामिया पुराणे ॻोठ का ऐं ॻोठ अहमद ख़ान जतोई रोड ते कट लॻाए छॾियो। ज़रियनि मूजिबि पाणी जो दबाव घटि न थियण ते प्लान सी तहत इंडस हाईवे खे बारीचा स्टॉप वटि कट हयो वेंदो। पाणी रेलवे पुल वटां सिंधु नदीअ में छोड़ कंदो। भांसैदाबाद में बि बोड जो ख़तरो बरक़रार। रिंगमद ते पाणी जो दबाव गेट स्टेशन में पाणी दाख़िल थियण बाद 3 ॾींहनि खां भांसैदाबाद में बिजली जी फ़राहमी बंदि। मेहर, खैरपुर, नाथन शाह ऐं जोहीअ में पाणी जे दबाव में घटिताई अचणु शुरू थी वई आहे। जोही रिंगमद ते पाणी में लाथ जो सिलसिलो जारी। जोही ऐं दादो में ज़मीनी राब्तो बहाल न थी सघियो। जोही बोर्ड जे मुतासिरनि लाइ इमदादी कार्रवाइयूं शुरू न थी सघियूं। मुतासिर बुख काटण ते मजबूर। जोही शहर में आम वापे जे शयुनि जे अघनि में वाधि। दवाऊं अणलभ थी वयूं। मरीज़ तड़पण लॻा। गैस्ट्रो ऐं मलेरिया समेत ॿियनि बीमारियुनि बि इज़ाफ़ो थी वियो। मिठी में कलोई वेझो LBOD सिम नाले में RD 211 वटां पाणी ओवरटॉप थियण लॻो। पाणी ओवरटॉप थियण सबबि सिम नाले वेझो ॻोठनि मां माण्हू लॾ पाण करण लॻा। सिम नाले में पाणी जो दबाव वधण खां पोइ कपर कमज़ोर थी विया। पाणी ॻोठनि तरफ़ वधण लॻो। पिंगरियो ऐं टनो भागो जा केतिराई ॻोठ पाणी हेठि अचण जो ख़तरो वधी वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जामशोरे जे DC खे छंड पटी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त डिप्टी कमिश्नर अवाम खे रिलीफ जी फ़राहमी में नाकाम रहियो आहे। वॾे वज़ीर DC खे छंड पटींदे चयो आहे त खेसि कमु करे ॾेखारियो वञे। माण्हुनि खे रिलीफ न ॾिनो वियो त खेसि घर मोकिलियो वेंदो। बोड खां पोइ चमड़ी जी बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। सिंध काबीना कणक जी क़ीमत में वाधि करे छॾी आहे। बोड सबबि आबादगारनि खे तमामु घणो नुक़सान पहुतो। बोड मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई पई वञे। इतलाह जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जुडो ऐं मीरपुर ख़ास में वॾा मसइला आहिनि। बोड मुतासिर इलाक़नि मां पाणी नेकाल न पियो थिए। ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा। रेस्क्यू में पाक फ़ौज, नेवी ऐं वफ़ाक़ी सरकार तमामु घणी मदद करे रही आहे। खुर्शीद शाह बोर्ड जी हाल में चूंडनि जे इम्कान खे रद्द करे छॾियो। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अमन शाह चयो त बोर्ड जी सूरतहाल में चूंडनि जो इम्कान नाहे। जेकी चूंडूं थियणियूं हुयूं उहे बि न थियूं। बोर्ड सां तबाही आई पर इमरान ख़ान जलसा करे रहियो आहे। बोर्ड जो कारण माहौलियाती तब्दीली आहे। सिंध समेत मुल्क जे केतिरनि इलाक़नि में बोर्ड सबबि तबाही थी आहे। औरत जज खे धमकियुनि जो केस। इमरान ख़ान ख़िलाफ़ दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में केस जी ॿुधणी 20 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। इमरान ख़ान जे वकील बाबर अवान अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त लिखियल बयान खे रिकॉर्ड न आंदो आहे। बयान खे जांच जो हिसो न बणायो वियो। पुलिस ग़लति बयानी कई। हू जांच ऑफिसर खां दरख़्वास्त कंदो त ॿुधाए त छो थाणे ते घुराए रहियो आहे। GIT ऐं जांच ऑफिसरनि खे 2 भेरा बयान लिखी ॾिनो आहे। जॾहिं खां हीअ पुलिस आई आहे वकीलनि खे थाणे ते वञणो पइजी रहियो आहे। इहो ई तइ करे वठनि त जांच करणी आहे या हू हिरासमेंट चाहिनि था। ॿुधणीअ दौरान प्रोसिक्यूटर
मौक़िफ़ इख्तियार कयो त इहो JIT ऐं जांच ऑफिसर खे तय करणो आहे त जांच जो तरीक़ो कहिड़ो हूंदो। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद केस जी ॿुधणी 20 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। चार्ज संभालियो त फौरी इंसाफ़ जी फ़राहमी इल्तवा में पियल केसनि जी ललकारनि खे मुंहुं ॾियणो पियो। पाण मुरादो नोटिस जे इख्तियार जो इस्तेमाल बि हिकु चैलेंज हुयो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बिंदियाल चयो आहे त खेसि ख़ुशी आहे त इल्तवा में पीस केसनि जो तइदाद घटिजी 50,000 खां 265 ताईं पहुतो आहे। रुगो जून ऐं 6,458 केसनि जो फ़ैसिलो कयो वियो। जजिस पंहिंजे मुवक्किलनि खे क़ुर्बान कयो। ईंदड़ 6 महीननि दौरान इल्तवा में पियल केसनि में घटिताई आणे 45,000 ताईं आंदो वेंदो। चइनि सालनि जी ग़लत हिकमत अमलीअ जी क़ीमत असीं भोॻे रहिया आहियूं। अॻूणे नेब चेयरमैन अवाम खे पंहिंजे असासनि बाबति आगाह करे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त हू कंहिं टास्क जो हिसो नाहे। तवानाईअ जा मामला गॾिजी ॾिसी रहिया आहिनि। तेल जूं क़ीमतूं ओघरा तय कंदी आहे। उन में 12 अंसर शामिल आहिनि। दुनिया में तेल जूं क़ीमतूं वधंदियूं त हिते बि वधंदियूं। 4 वरहनि जी हुकूमत ग़फ़लत जो अज़ालो 4 महीननि में नथो करे सघिजे। माशी बहरान मां इमरान ख़ान जी ग़फ़लत जे करे आहे जेको हुकूमत भोॻे रही आहे। 4 वरहनि खां जेकी माण्हू अदालत में आहिनि उन्हनि जी ज़िंदगी मफ़लूज आहे। मूंखे नवाज़ शरीफ़ या इल्ताफ़ हुसैन सां न भेटियो वञे। दहशतगर्दीअ जो केस मुल्क ऐं दहशतगर्दी जे कानून जी तौहीन आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त दहशतगर्दीअ जे कानून खे मज़ाक़ बणायो वियो आहे। रिमांड ते मोकिलण वारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जी ॻाल्हि दहशतगर्दी आहे त पोइ कंहिंखे बि दहशतगर्द बणाए नथो सघिजे। माण्हूअ खे रिमांड ते तशदुद करण वारनि वटि ॿीहर मोकिलियो वेंदो आहे। जेल में तशदुद जी तस्दीक जेल सुप्रिंटेंडेंट कंदो आहे। बोर्ड मुतासिरनि लाइ क़दम खया पिया वञनि। करोड़े माण्हू पाणी में बुॾल आहिनि। मुतासिरनि जी मदद लाइ हुकूमत पाक फ़ौज समेत सभु किरदार अदा करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बोर्ड सबबि रेलवे जो निज़ाम मुतासिर थियो। ट्रैक्स पाणी में बुॾल आहिनि। पाणी हेठि लहण ताईं रेलवे ऑपरेशन जी ख़बर न पइजी सघंदी। बोर्ड मुतासिरनि खे रेस्क्यू करण बैदि उन्हनि जी बहाली हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। बोर्ड वारी सूरतहाल में रोज़ छेड़ो ऐं जलसो करणु मुनासिब नाहे। इमरान ख़ान मुसलसल हुकूमत ते हमला करे रहियो आहे। बोर्ड मुतासिरनि जी मदद जे अमल में रुकावटूं न विधियूं वञनि। बग़ावत केस में शहबाज़ गिल जी ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी 15 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। इस्लामाबाद जी मुक़ामी अदालत में स्पेशल प्रोसिक्यूटर रिज़वान अब्बासी पेश थियो। स्पेशल प्रोसिक्यूटर पारां अदालत खे तयारीअ लाइ कुझु वक़्तु ॾियण जी इस्तदा। अदालत केस खे 15 सेप्टेम्बर ते हतमी दलीलनि लाइ मुक़ररु करे छॾियो। बरतानिया जी राणी एलिज़ाबेथ जूं आख़िरी रस्मूं 19 सेप्टेम्बर ते अदा कयूं वेंदियूं। पाकिस्तान में अॼु योम सोग जो ऐलान। राणी एलिज़ाबेथ जे लाॾाणे ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ परॾेही वज़ारत जी अॼु योम सोग मल्हाइण वारी तजवीज़ मंज़ूर करे छॾी। नोटिफिकेशन जारी कयो वियो। वज़ीर आज़म काबीना डिवीज़न खे योम सोग बाबति इंतज़ाम करण जी हिदायत बि करे छॾी। राणी एलिज़ाबेथ जो आख़िरी रस्मूं 19 सेप्टेम्बर ते वेस्ट मिनिस्टर अबी में अदा कयूं वेंदियूं। संदसि ताबूत एडम्बरा पहुचायो वियो। हवाई जहाज़ ज़रिए ताबूत अंगारे ॾींहुं लंदन आंदो वेंदो। मुल्क में कोरोना जा वधीक 105 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH जो चवणु आहे त गॾियल 24 कलाकनि दौरान
13,533 टेस्टूं कयूं वयूं। 105 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.78% रही। इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि मां 94 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। ओबावड़ो भरिसां लांघो में मिल्कियत जे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो। हिकु ॼणो क़त्ल, 2 ज़ख़्मी थी पिया। जाम मुनीर अहमद डहर जे बंगले ते ॿिनि धुरियुनि में मिल्कियत जे तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में अली हसन सीपीओ मारिजी वियो। मुग़ल सीपीओ ऐं ख़ालिद हुसैन मलिक सख़्त ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे नाज़ुक हालत में रहीम यार ख़ान जे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ओबावड़ो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। ज़ख़्मी इल्ज़ाम मढ़ियो आहे त संदन नौजवान बंगले ते नौकरी कंदो हुयो। गोगी ख़ान डहर ऐं अकील अहमद डहर हमलो कराए संदन नौजवान क़त्ल करायो। पटीदन भरिसां पुराणे तकरार तां जवाबदार फायरिंग करे औरत खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मुराद राजपर में हथियार बंदनि जी फायरिंग में 22 वरियनि जी नाज़िया राजपर मारिजी वई। पुलिस ज़रियनि मूजिब 12 वरियनि खां जारी संगावती तकरार तां हिन वक़्त ताईं 4 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि। ऐं डीपलो भरिसां विॼ करण सबबि 2 धनार फोत। ॻोठ कंडारो लुंड में आसमानी बिजली किरण सबबि 22 वरियनि जो मूसा ऐं 20 वरियनि जो हाशिम फोत थी विया। हिकु ॾींहं जी ॻोल्हा बाद संदन लाश हथ आया।